ठठो खां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल सत्तार दर्स जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर ठठो पारां ठठो शहर ऐं मकलीअ जे मार्केटनि जो ओचितो दौरो, रोज़ानो जे बुनियाद ते इस्तेमाल थींदड़ शयुनि जे क़ीमतुनि जो जाइज़ो। 12 सेप्टेम्बर 2023 डिप्टी कमिश्नर ठठो असद खान जी हिदायत ते असिस्टेंट कमिश्नर ठठो महमद खान भंगवाट ठठो शहर ऐं मकलीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मार्केटनि ऐं दुकाननि जो दौरो कयो। हुन जाइज़ मुनाफ़ाख़ोरनि खे सख़्तीअ सां हिदायत कंदे चयो त अहिड़ा अनासिर पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि, न त इंतिज़ामिया खां कंहिं बि क़िस्म जी रिआयत जी उमेद न रखनि। अवाम जी ख़िदमत असांजी अवलिन ज़िम्मेवारी आहे, जंहिंखे बिना कंहिं रंग नस्ल जे हर सूरत में निभाईंदासीं। हुन चयो त जाइज़ मुनाफ़ाख़ोरी, ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं अघनि जी लिस्ट निमाया जॻह ते न लॻाइण जी सूरत में ॻरा ॾंड लॻाइण समेत गिरफ़्तारी पिणु अमल में आणे सघिजे थी। उन मौक़े ते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िलई इंतिज़ामिया पारां रोज़ानो जे बुनियाद ते खीर, ॾही, मुर्गी, गोश्त, मच्छी, फ्रूट ऐं सब्ज़ियुनि समेत ॿियनि शयुनि जे क़ीमतुनि खे क़ाबू रखण लाइ निगरानी कई पई वञे त जीअं मुक़ररु कयल अघनि ते अवाम खे शयूं फ़राहम थी सघनि। हुन चयो त कंहिं बि क़ानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं शहरनि खे रिलीफ ॾियण लाइ हर मुमकिन क़दम खंया वेंदा।